नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। मौसम पाकिस्तान नामियाब एटमी साइंसदान डॉक्टर अब्दुल कदीर खान 85 वरनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। डॉक्टर अब्दुल कदीर खान खे फफड़नि में तकलीफ़ सबबि इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दम ॾिनो। संदसि जनाज़ नमाज़ इस्लामाबाद जी हिकु मस्जिद में अदा कई वई। क़ौमी असम्बली जे स्पीकर, सेनेट चेयरमैन, वफ़ाक़ी वज़ीरनि, आला फ़ौजी क़यादत, सियासी समाज अॻवाननि, ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि, शहरनि, मिटनि माइटनि जी वॾे अंग में शिरकत। संदसि मड़े मुकमिल सरकारी एज़ाज़ सां एचेट क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वेंदो। क़ौमी हीरो जे लाॾाणे ते क़ौमी झंडो झुकियल। सदर डॉक्टर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान खान, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, नेवल चीफ एडमिरल मोहम्मद अमजद खान नियाज़ी, वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद समारोह, वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी, सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल, वॾे वज़ीर मुराद अली शाह, वफ़ाक़ी वज़ीरनि पारां डॉक्टर अब्दुल कदीर खान जे लाॾाणे ते दुख जो इज़हार। वज़ीर आज़म जो चवणु आहे त मुल्क खे एटमी रियासत बणाइण ते क़ौम डॉक्टर अब्दुल कदीर खान सां मुहबत कंदी आहे। आर्मी चीफ चवे त डॉक्टर अब्दुल कदीर खान मुल्की दिफ़ा लाइ ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। एटमी साइंसदान डॉक्टर अब्दुल कदीर खान के लाॾाणे ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, ऑपोज़िशन लीडर शहबाज शरीफ, JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि पारां दुख जो इज़हार। वफ़ाक़ी सरकार ज़ालिम हुकूमत आहे जेका आवाम जो मुआशी क़त्ल करे रही आहे। हुक्मराननि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ रुॻो PP बीठल आहे, जंहिं खे ज़ालिम हुक्मराननि सां मुक़ाबिलो करणो आहे। सदाईं PP अवाम जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो लाड़काणे में कारकुननि खे ख़िताब। बावड़ो भरिसां पंजाब जे इलाइक़े माई चौक ते पुराणे तकरार तां धाड़ेलनि जो हमिलो, ईंदड़ बिरादरी जा 5 ॼणा क़तल, 4 ज़ख़्मी। माजी वेलनि में गुलाम नबी फारूक, पीर बख्श शरीफ़ ऐं मुनवर ईंदड़ शामिल। इलाइक़े में ॾाका पकड़िजी वियो।